वज़ीर अज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास जारी। मुल्क की मुआशी ऐं सिक्योरिटी सूरतहाल ते गौर वीचार। वज़ीर अज़म ख़िते जी सूरतहाल ते पाकिस्तान जे किरदार बाबति काबीना खे आगाह कंदो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन पारां ईरान अमरीका जंग बंदी अमन ॾांहुं ख़ुशी जोॻो क़दम करार। फौरी जंग बंदी लाइ कोशिशूं वठण ते लाॻापियल धुरियुनि जी वाखाण। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त दुनिया खे तबाही जी न पर ॻाल्हियुनि जी ज़रूरत आहे। जंग न पर सिर्फ़ अक़लमंदी मसइलनि जो हल पेश करे सघे थी। जंग बंदी जी अॻिवाई ख़िते में जटादार इस्तेहकाम ऐं ख़ुशहाली जो सबबु बणिजंदी। पाकिस्तान की दरख्वास्त ते अमरीका जंग बंदी जो ऐलान करे छॾियो। ट्रंप ॿिनि हफ़्तनि लाइ ईरान ते हमला बंदि करे छॾिया। अमरीकी सदर जो चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर सां ॻाल्हि ॿोल थी। हुननि ईरान ॾांहुं फ़ौज न मोकिलण जी दरख्वास्त कई। ईरान खे ॻाल्हियुनि जी मेज़ ते चीन आंदो ॿतरफ़ी जंगबंदी हूंदी। ॿिनि हफ़्तनि जो वक़फ़ो मुआहिदे खे क़तई शक्ल ॾियण जो रस्तो सिधो कंदो। व्हाइट हाउस तर्जुमान जो चवणु आहे त इसराइल बि ॿिनि हफ़्तनि जी जंगबंदी ते इतफ़ाक़ करे वरितो आहे। ईरान तरफां हुरमज़ जो सामूंडी लंघ खोलण जो ऐलान। सुप्रीम नेशनल सिक्योरिटी काउंसिल जंगबंदी की तौसीक़ करे छॾी। न्यूयॉर्क टाइम्स मूजिब फायरबंदी की मंजूरी ईरानी सुप्रीम लीडर मुश्तबा खामनेई ॾिनी। ईरानी परॾे वज़ीर अब्बास इराक़ची जो चवणु आहे त ॿिनि हफ़्तनि लाइ हुरमज़ जे लंघ मां जहाज़नि जो महफ़ूज़ गुज़र थींदो। वज़ीर अज़म ऐं फील्ड मार्शल जंग जे ख़ात्मे लाइ अणथक कोशिशूं कयूं। संदसि थोराइता आहियूं। पाकिस्तान जी ईरान ऐं अमरीका के इस्लामाबाद में ॻाल्हियुनि जो अमल शुरू करण जी दावत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो जंग बंदी जे गरम जोशी सां जियां। अमरीकी ऐं ईरानी क़यादत जा थोरा मञा। शहबाज शरीफ जो चवणु आहे त निहायत आजिज़ी सां ऐलान कंदे ख़ुशी थी रही आहे त ईरान ऐं अमरीका जंग बंदी ते मुतफ़िक़ थी विया आहिनि। ॿिन्ही मुल्कनि लबनान ऐं ॿियनि हंधनि ते फौरी जंग बंदी ते इतफ़ाक़ कयो आहे। ईरान ऐं अमरीका विच में जंग बंदी फौरी तौर ते लागू थींदी। सभिनी तकरारनि जे हल लाइ ॿिन्ही मुल्कनि जे वफ़दनि खे 10 अप्रैल ते इस्लामाबाद अचण जी दावत ॾिनी आहे। अमरीका ईरान जंगबंदी खां पोइ ॻाल्हियुनि जो पहिरियों दौर इस्लामाबाद में थींदो। ईरान जी तस्दीक़ करे छॾी। अमरीका सां 10 नुकाती एजेंडा ते ॻाल्हियूं जुमे खां शुरू थींदियूं। ईरानी नेशनल सुप्रीम काउंसिल जो चवणु आहे त ॻाल्हियुनि जो अमल 15 ॾींहंनि लाइ इस्लामाबाद में जुमे खां शुरू थींदो, जंहिं में ज़रूरत पवण ते वधीक वात करे सघिजे थी। ईरान जे 10 नुकाती एजेंडा में हुरमज़ ते कंट्रोल, ख़िते में मुज़ाहिमती ग्रुपनि ख़िलाफ़ जंग जो ख़ात्मो, अमरीकी फ़ौजुनि जे नेकाली, ईरान खे थियल नुक़सान जो अज़ालो शामिल आहे। समूरिन पाबंदियुनि जो ख़ात्मो, मुंजमद थियल असासनि जी बहाली ऐं उन्हनि समूरनि मामलनि जी सलामती काउंसिल जी क़रारदाद ज़रिए तौसीक़ बि ईरान जो 10 नुकाती एजेंडा जो हिसो। बरतानिया, ऑस्ट्रेलिया, न्यूजीलैंड, मलेशिया, मिस्र, गॾियल क़ौमनि ऐं इराक़ पारां जंग बंदी जी आजियां।
बरतानवी हाई कमिश्नर जीन मेरिट चोणाए तो पाकिस्तान की खामोश असरायती सफारतकारी के वाखाण कन था पाकिस्तान की मेहरबानी जो उन अहम जंगबंदी में किरदार अदा कयो गडल कॉमन सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस जो है तो धुरियों आलमी कानून की पासदारी कन न्यूजीलैंड के वजीर आजम जो है तो आलमी अमन ले समूरिन धुरिन के गॾिजी कम करणो पवंदो ऑस्ट्रेलिया पारां जंगबंदी ले पाकिस्तानी कोशिशुनि जी वाखाण मलेशिया के पड़े वजीर जो चोणाए तो धुरियों नेक नियती से मुआहिदनि की शर्तुनि ते अमल कन इराक़ी पड़े वज़ारत मूजिब बहराननि ते कंट्रोल करण ॻाल्हियुनि खे तरजीह ॾियणु घुरिजे। जंगबंदी के ऐलान का पोइ आलमी मंडी में तेल के अघनि मिला तेल जो कीमतूं 19% ताईं घटिजी वयूं। ब्रेंट खाम तेल $90 फी बैरल ते पहुची वियो। बरतानवी खाम तेल की कीमत $95.59 फी बैरल थी वई। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबार की मौतली बद ॿीहर शुरुआत 100 इंडेक्स में 12,780 पॉइंट्स की वात इंडेक्स 1,64,569 पॉइंटुनि ते पहुची वियो। एशियाई स्टॉक मार्केटुनि में ज़बरदस्त तेज़ी ॾखण कोरिया की मार्केट सरे फ़हरिस्त जापान की निकी इंडेक्स में 5 शुरुआत मार्केट माहिरनि मूजिब आलमी सतह ते छिकताण घटिजण ऐं जंगबंदी के ऐलान सबब सीड़पकारनि जो एतमाद बहाल थियो आहे जंहिंजो सीधो असर पाकिस्तान के शेयर मार्केट ते पियो आहे। पने आखिल बरसा काहरे इल्जामेट औरत कतुल दादलो थाने जद गोठ शहबाज बुलो में अकीला बुलो के कतुल कयो। पुलिस मूजिब औरत के मुड़स काहरे तोहमत पड़ी घुटारे कतुल कयो आहे। जवाबदार गुलजार बुलो के गिरफ्तार कयो वियो आहे।